इंसाफ चांजे जे भाग में आहिने दर्द हजार डझा ॾिना हिन यार परवेज़ साहब के इश्क में हो दर खे छॾियो वराए बस यार कोन ईंदो दर खे छॾियो वराए बस यार कोन ईंदो सिज कई मोके लाणी मथा थी वई सोमाणी पंहिंजे भाग ते रोअण जो ज़ारो ज़ार कोन ईंदो दर खे छॾियो वराए बस यार कोन ईंदो सिज कई मोके लाणी मथा थी वई सोमाणी पंहिंजे भाग ते रोअण जो ज़ारो ज़ार कोन ईंदो दर खे छॾियो वराए बस यार कोन ईंदो दिलासन ते ॾींहं जी शुरूआत क्या थो सुबुह खां साझी ताईं वेही रात क्या थो दिलासन ते ॾींहं जी शुरूआत क्या थो सुबुह खां साझी ताईं वेही रात क्या थो सिज कई मोके लाणी थी वई मथा सोमाणी पंहिंजे भाग ते रोअण जो ज़ारो ज़ार कोन ईंदो दर खे छॾियो वराए बस यार कोन ईंदो सिज कई मोके लाणी मथा थी वई सोमाणी पंहिंजे भाग ते रोअण जो ज़ारो ज़ार कोन ईंदो दर खे छॾियो वराए बस यार कोन ईंदो रुगो आसरा ॾई बीमारी ॾिनी अथई ज़माने जी तकलीफ़ सारी ॾिनी अथई रुगो आसरा ॾई बीमारी ॾिनी अथई ज़माने जी तकलीफ़ सारी ॾिनी अथई सिज कई मोके लाणी थी वई मथा सोमाणी पंहिंजे भाग ते रोअण जो ज़ारो ज़ार कोन ईंदो दर खे छॾियो वराए बस यार कोन ईंदो सिज कई मोके लाणी मथा थी वई सोमाणी पंहिंजे भाग ते रोअण जो ज़ारो ज़ार कोन ईंदो दर खे छॾियो वराए बस यार कोन ईंदो आहे किस्मत चाचड़ आशिकन जी आहा जी हफीज़ा कहानी दुखन जी फिटल आहे किस्मत चाचड़ आशिकन जी आहा जी हफीज़ा कहानी दुखन जी सिज कई मोके लाणी थी वई मथा सोमाणी पंहिंजे भाग ते रोअण जो ज़ारो ज़ार कोन ईंदो दर खे छॾियो वराए बस यार कोन ईंदो सिज कई मोके लाणी मथा थी वई सोमाणी पंहिंजे भाग ते रोअण जो ज़ारो ज़ार कोन ईंदो दर खे छॾियो वराए बस यार कोन ईंदो